आतिशफिशां बरंदड़ जबल खे चवंदा आहिनि, जंहिंजे अंदरां बाहि जावला ऐं विगड़ियल मादो लावा ज़ोर सां ॿाहिरि उभामे ऐं आसपास जे जॻहनि ऐं आबादियुनि खे भस्म करे छॾे। आतिशफिशां खे अंग्रेज़ीअ में वेल्केनो चवंदा आहिनि, पर उहो अतालवी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना बाहि जो देवता आहे। जीअं त ज़मीन जे अंदरि गरम ऐं पटड़ो मादो मौजूदु हूंदो आहे जेको वक़्त ब वक़्त ज़मीन मां फाटी निकिरंदो आहे, पर जॾहिं उन गरम मादे ताईं पाणी पहुचंदो आहे त उहो बाफ़ में तब्दील थी वेंदो आहे ऐं बाफ़ ई उहा क़ुवत आहे जेका ॿियनि मादनि ऐं गैसनि खे ॿाहिरि धिकींदी आहे। तंहिं करे जितां बि खेसि ॿाहिरि निकिरण लाइ जाइ मिलंदी आहे त धमाका करे पाण सां गॾु ज़मीन अंदरि ज़हरीलनि गैसनि, पथरनि, विगड़ियल लोह ऐं गंदरफ बि गॾु कढंदी आहे। अहिड़े अमल बाद हू थधो थी ॼमी वेंदो आहे ऐं सालनि जे वक़फ़े बाद वरी अहिड़ो अमल थियण करे जबल ठही पवंदो आहे, जंहिंजे मथां हिकु चोटी ठही वेंदी आहे जंहिंखे अंग्रेज़ीअ में कार्टर चवंदा आहिनि। उन्ही ढेर या जबल खे आतिशफिशा चइबो आहे। दुनिया में कुझु अहिड़ा बि जबल मिलनि था जेकी हज़ारनि साल अॻु ॿरंदड़ जबल हुआ। उन्हनि खे हाणे मुर्दा आतिशफिशा चयो वेंदो आहे। जापान जो फ्यूजी जबल बि कंहिं ज़माने में आतिशफिशानी कंदो हो। कुझु जबल माठीणा हूंदा आहिनि जेकी अंदरि ई अंदरि उबड़का खाईंदा आहिनि, पर ॿाहिरि लावा न आहिनि कढंदा। तन खे ख़ामोश या डोरमेंट चइबो आहे। पर अहिड़नि जबलनि खे सम्झणु ॾुखियो हूंदो आहे, छो त इटलीअ जे शहर नेपलर भरिसां मौजूदु वसवियो जबल खे मुर्दा जबल क़रार ॾिनो वियो हो, पर ओचितो 1979 ईस्वीअ में फाटी पियो ऐं संदसि लावनि सां पोम्पिया ऐं हरक्यूनियम शहर बि तबाह थी विया। हिन वक़्तु दुनिया में 1500 खनि ज़िंदा बरंदड़ जबल मौजूदु आहिनि, जंहिंजो घणो तादादु इंडोनेशिया में आहे, जिते 200 खनि आतिशफिशा आहिनि। उनखां सवाइ इटली, चिली, जापान, उत्तर यूरोप में बरंदड़ जबल मौजूदु आहिनि।